बिल्कुल कुछ देर पहिरियां DIG CTD असफर मैसर पारां प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿिनि जेके जवाबदार उन्हनि जी गिरफ़्तारी शो कई वई। गॾोगॾु ॿ जेके CTD जा SSP आहिनि उहे बि इन प्रेस कॉन्फ्रेंस में शामिल हुआ, जंहिंमें इरफान बहादुर ऐं सिंगार मलिक बि शामिल हुआ। DIG पारां ॿुधायो वियो त जेके टारगेट किलिंग जी वारदातुनि में मुलविस जवाबदार उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो। उन्हनि जे कब्ज़े मां गैर क़ानूनी हथियार बि हथ कया आहिनि। इन हवाले सां असां सां गॾु मौजूदु आहे DIG CTD असफर मैसर साहिबु। उन्हनि सां इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उहे इन हवाले सां छा चवणु चाहिनि था। सर, वॾी महिरबानी, छा चवंदो ॿ जेके टारगेट किलर गिरफ़्तार थिया? बिल्कुलु अवां ख़बर आहे कराची में कुझु ॾींहंनि खां वठी हिकिड़ी लहर अची वई हुई, जंहिंमें ख़ासि तौर पे हिकिड़े ई सेक्ट जे माण्हुनि खे टारगेट कयो पियो वञे। अहिड़ी इतला खां पोइ CTD पंहिंजा जेके बि सोर्सिस आहिनि उहे मूव कया ऐं ॿ जेके दहशतगर्द आहिनि इन्हनि जी गिरफ़्तारी थी आहे, जेके ज़ैनबियोन ब्रिगेड जे लाइ कमु कनि पिया। रिसेंटली इन्हनि असांजे हिकिड़े जेका सो हमसाए मुल्क मां 20-22 ॾींहं अॻु जेको मेन शूटर आहे मासूम, उन ट्रेवल कयो ऐं उन जी ट्रेवलिंग खां पोइ हिते इहे एक्टिविटीज़ वधी वियूं। इन नेटवर्क खे जेका उहो अनर्थ कयो वियो आहे। इन में मेन फैसिलिटेटर्स केरु आहिनि, इन में प्लैनिंग कंहिंजी आहे ऐं हिते कराची में उन्हनि जो छा नेटवर्क आहे, वेपन सप्लाई किथां थिए थी, केरु करे पियो। तमामु नेटवर्क्स जेके आहिनि हिननि जी गिरफ़्तारी सां हिन वक़्तु CTD जी इंफॉर्मेशन ते सभु खुली चुका आहिनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाइयूं हलनि पियूं। CTD इन खां अॻु में बि मुख़्तलिफ़ ऑपरेशन्स कया, जंहिंमें मुख़्तलिफ़ क्रिमिनल्स खे गिरफ़्तार कयो वियो, पर ही एंगल जेको आहे इहो बिल्कुलु डिफरेंट हुयो ऐं अल्हम्दुलिल्लाह इन में हिकिड़ो मेजर ब्रेक थ्रू असांखे मिलियो आहे। इंशाल्लाह इन नेटवर्क्स ते मज़ीद कमु थींदो। जेके वेपन्स यूज़ थिया उहे वेपन्स रिकवर्ड आहिनि। ॿ जेके हाई प्रोफाइल किलिंग्स आहिनि, जंहिंमें अनस रहमान ऐं अब्दुर्रहमान, उहे हिन ग्रुप जेके हिन एक्सेप्ट कया आहिनि त इहा हिननि जे कार्रवाई हुई। बाक़ी मज़ीद छो त गिरफ़्तारी अञा लास्ट नाइट अमल में आई आहे, हाणे इन जी वधीक जेका इंटरोगेशन आहे उन ते असां वधीक टारगेट्स जी जेका उहा इंफॉर्मेशन वठंदासीं। अच्छा सर, छा था सम्झो इन ॿिनि ॼणनि सां गॾु ॿिया बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे जवाबदार हूंदा, उन्हनि बि मुख़्तलिफ़ माण्हुनि जो उन्हनि खे बि टास्क ॾिनो वियो हूंदो, छा था सम्झो कहिड़ा इन्हनि ॿिया इंकशाफ कया? बिल्कुलु इन जी टीम में अञा 5-7 ॿिया बि माण्हू आहिनि, उन जा असां वटि नाला एड्रेसिस अची विया आहिनि ऐं कुझु माण्हुनि खे इन्हनि खे निशानो करिणो हुयो, उन जी इंफॉर्मेशन बि असां वटि आहे। उन्हनि खे बि असां ब्रीफ कयूं पिया ऐं सिक्योरिटी वग़ैरह उन जी इनहेंस कयूं पिया। जी बिल्कुलु, कुछ देर पहिरियां ई DIG CTD पारां इहा प्रेस कॉन्फ्रेंस कंदे जेके ॿ जवाबदार उन्हनि जी गिरफ़्तारी शो कई वई आहे। DIG CTD जो चवणु आहे त इन्हनि सां गॾु 5 खां 7 माण्हू ॿिया बि जेके आहिनि मुलविस आहिनि, उन्हनि जी गिरफ़्तारी जे लाइ जेकी ॻोल्हा शुरू कई आहे। जेके गिरफ़्तार जवाबदार आहिनि उन्हनि खे जेको आहे केस दाख़िल करणु खां पोइ अदालत में बि पेश कयो वेंदो। वधीक जेके जवाबदार आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी लाइ DIG जो चवणु आहे त जेकी ॻोल्हा शुरू कई वई आहे।